नाज़िम सिंधी अदबी बोर्ड पारां हटायल मुहिम जे दड़े सां मुशाबियत रखंदड़ ढगे वारो तारीख़ी लोगो जेको 1958 में रखियो वियो हो, उन तारीख़ी ढगे वारे लोगो जी बहालीअ लाइ सिंधी अदबी संगत मर्कज़ पारां नवाबशाह प्रेस क्लब अॻियां मर्कज़ी जनरल सेक्रेटरी ताज जोयो, आज़ाद अनवर, हुसैन सारंग ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में शिराज चौक खां नवाबशाह प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक ॾिसूं था नवाबशाह मां तालिब हुसैन रिंद जी हिन रिपोर्ट में। सिंधी अदबी बोर्ड पारां तारीख़ी हटायल ढगे वारो लोगो जी बहाली लाइ सिंधी अदबी संगत नवाबशाह पारां नवाबशाह प्रेस क्लब पारां सरापा एहतिजाजन। अचो तुरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जे हवाले सां छा चवणु आहे। ढगे वारो निशान आहे इहो न सिर्फ़ु सिंध जी जेको आहे सो क़दीम हुनखे आहे, पर इंसानी तारीख़ जी जेको आहे क़दीम हुअण इंसान जी सिविलाइज़ेशन जी निशानी आहे। अदबी बोर्ड मां उनजो जेको लोगो हटाइण न सिर्फ़ु सिंध जे माण्हुनि सां सिंध शोहरत ज़्यादती आहे, पर सॼी दुनिया में जेका इंसानी पुराणी तहज़ीब सां प्यार रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि सां बि जेको आहे ज़्यादती आहे। ऐं जेके इंसानी पुराणियूं जेके यादगिरियूं आहिनि उन्हनि सां बि जेको आहे यादगिरी हिकिड़ी जेको आहे ज़्यादती आहे, मतिलबु ह्यूमन राइट्स जी वायलेशन आहे। डिवीज़नल हेडक्वार्टर में जेको एहतिजाज आहे उनमें ही शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न में 3 ज़िला जेके शामिल आहिनि उन समय ते सभिनी गॾिजी अॼु अदबी संगत सभई शाइर राइटर अदीब इहो मुतालबो था कनि त अदबी बोर्ड जो तारीख़ी जेको ढगे वारो लोगो हटायो वियो आहे उनखे बहाल कयो वञे। संगत मर्कज़ जे तरफ़ां हीअ एहतिजाजी मुज़ाहिरो थी रहियो आहे जेको मर्कज़ जी अॻवानी में आहे। टिनी डिवीज़न नवाबशाह जा टिनी ज़िलनि जा राब्ता सेक्रेटरी आया आहिनि ऐं जंहिंजो असां सभिनी जो मुतालबो आहे त सिंधी अदबी बोर्ड जो जेको ढगे वारो लोगो हटायो वियो आहे उन लोगो खे हर हालत में बहाल कयो वञे।